था ताज़ो ही मुक़ररु थियल डायरेक्टर मॉनिटरिंग एंड एवेल्यूशन खाते जो जेको डायरेक्टर आहे उन पारां ही अनोखो फरमान जारी कयो वियो आहे। 3 ॾींहं अॻु इन जी डायरेक्टर तौरु मुक़ररु थी आहे। ज़मीर खोसो साहब इहो फरमान जारी कयो आहे त सिंध जूं जेके मुख़्तलिफ़ कॉलेजिस आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन्हनि कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में व्हाट्सएप नंबर ज़रिए मॉनिटरिंग जेका आहे उहा कई वेंदी। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, हाज़िरीअ खे बि व्हाट्सएप वीडियो कॉल ज़रिए मॉनिटर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। डायरेक्टर MNE ज़मीर खोसो समूरनि कॉलेजिस जे रीजनल डायरेक्टर्स ऐं प्रिंसिपाल्स खे इन हवाले सां ख़त लिखी छॾियो आहे। डायरेक्टर ज़मीर खोसो पंहिंजे व्हाट्सएप नंबर समेत असिस्टेंट डायरेक्टर जो मोबाइल नंबर बि उन ख़त ज़रिए उमाणियो आहे। ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त व्हाट्सएप वीडियो कॉल ज़रिए उस्तादनि जी हाज़िरी ऐं लाइब्रेरियन समेत समूरो जेको कारवहिंवार आहे कॉलेज जो उहो ॾिठो वेंदो, उन जी मॉनिटरिंग कई वेंदी। टाइम न्यूज़ जी टॉप स्टोरी में इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं। मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सां असां राब्तो कयूं पिया। सपला अॻवान याकूब चांडियो साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम याकूब चांडियो साहब। वॾी महिरबानी अवां टाइम ॾिनो। छा चवंदो अवां डायरेक्टर मॉनिटरिंग एंड एवेल्यूशन पारां हीउ जेको फरमान जारी कयो वियो आहे त कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ जो जेको समूरो कारवहिंवार आहे अटेंडेंस खां वेंदे करे लाइब्रेरियुनि जूं एक्टिविटीज़ जेके आहिनि उन्हनि खे बि व्हाट्सएप कॉल ज़रिए मॉनिटर कयो वेंदो? मुझो ख्याल आहे त इन मामले के बजाय असां पब्लिक करण जे इहो सेक्रेटरी साहब मौक़िफ़ ॾियनि या मिनिस्टर साहब मौक़िफ़ ॾियनि त इहो कहिड़े क़िस्म जा फ़ैसिला थियनि था, कहिड़े स्टीयरिंग कमेटियुनि में फ़ैसिला थियनि था। बाक़ी असांजी बदकिस्मती आहे त जेके माण्हू कॾहिं बि इदारनि में जिन पढ़ायो कोन्हे, मुख़्तलिफ़ इदारनि में डिप्यूटेशन ते रहिया हुजनि, उहे उतां वापसि अचनि त हिते बि असांजे मथां ऑफिसर थियनि ऐं अजीब क़िस्म जा अहकामात कढनि। मुंहिंजो ख्याल आहे ज़मीर साहब खे इहो लेटर FBI वारनि खे लिखणु खपे त उहे असांजे सॼो मॉनिटरिंग हिननि खे जेको आहे करे ॾियनि ऐं उते स्क्रीन ते वेही ॾिसंदा। न असांजो प्रिंसिपल ज़िम्मेवार आहे, न रीजनल डायरेक्टर आहे, न डायरेक्टर जनरल आहे, न सेक्रेटरी आहे जेके मॉनिटरिंग कनि। कहिड़ी क़िस्म जी मॉनिटरिंग आहे? तव्हां छा गर्ल्स कॉलेजनि में मॉनिटरिंग अहिड़े नमूने सां कंदव त उहे तव्हांखे स्टाफ रूम में वेठल लेडीज़ टीचर्स खे ॾेखारनि या कॉलेज में पढ़ंदड़ ॿारनि खे ॾेखारनि? मुंहिंजो ख़्याल आहे ज़मीर खोसे हिकिड़ो दफ़ो इंटीरियर सिंध मां घुमाए अचणु खपे त उते कहिड़े क़िस्म जो याकूब साहब अहम नुक़्तो जेको अव्हां खयो आहे त गर्ल्स कॉलेज में ख़ासि तौर ते मॉनिटरिंग जेका कई वेंदी इन हवाले सां बि ख़त लिखियो आहे त उन सिनारियो ऐं सूरत हाल छा हूंदी, इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। लेक्चरर आहिनि ज़किया एजाज़ मल्हा साहिबा असां सां टेलीफोन लाइन ते। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम अस्सलाम। अव्हां छा चवंदव फीमेल जेके उस्ताद आहिनि, प्रोफेसर्स आहिनि, लेक्चरर्स आहिनि, उन्हनि पारां बि ख़ासि तौर ते इन मामले ते एतिराज़ वारियो पियो आहे, कीअं कमेंट कंदव? बिल्कुलु असां सभिनी खे एतिराज़ आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त असांजी सोसाइटी तमामु घणी कंज़र्वेटिव सोसाइटी आहे। हिते औरतुनि खे मस ॿाहिरि निकिरण लाइ ऐं नौकिरी करण जो राइट मिलियो आहे ऐं सो बि इहो सिर्फ़ु वॾनि शहरनि ताईं महदूद आहे। असांजे पंहिंजे गर्ल्स कॉलेजनि में जिते सिर्फ़ु औरतूं ई आहिनि त उते बि औरतूं पर्दो करे ईंदियूं आहिनि, मतिलबु असांजो चहिरो केरु बि न ॾिसे। हाणे इन एतिरे कंज़र्वेटिव असांजे माहौल में तव्हां इहे कहिड़ा हुकुम पिया सादर कयो त तव्हां उतां जेको आहे सो वीडियो कॉल ते वेही ऐं तव्हां असां उस्तादनि जी मॉनिटरिंग कंदो। ऐं ॿियो मूंखे एतिराज़ इहो आहे त आख़िर उस्तादनि सां ही जेको पुलिस गर्दीअ वारो रवैयो आहे असांजे बॉसनि जो, इहो आख़िर कॾहिं ख़तमु थींदो? उस्ताद खे जेसि ताईं तव्हां, इहो त मूंखे लॻे थो त उस्ताद जे इज़त ऐं नफ़्स ते वार आहे त तव्हां उनखे हिकिड़ो चोर करे खणो ऐं उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनजी मॉनिटरिंग कयो। असां वटि प्रॉपर मॉनिटरिंग जो सिस्टम मौजूदु आहे। असांजूं पंहिंजूं लेडी डायरेक्टर्स हूंदियूं आहिनि जेके कॉलेज जी विज़िट कंदियूं आहिनि ऐं हू ॾिसंदियूं आहिनि त कॉलेज जो कीअं पियो प्रोसीडिंग्स हले। सो अहिड़े क़िस्म जे फ़ैसिलनि सां न सिर्फ़ु असांजे लेडी स्टाफ खे तमामु घणी बेचैनी पैदा थींदी, पर असांखे जेका मस ॿाहिरि निकिरी ऐं नौकिरी करण जी इजाज़त मिली आहे, शायदि इहा इजाज़त पोइ वरी पेरेंट्स पंहिंजी छोकिरियुनि खे न ॾियनि। तो अहिड़े क़िस्म जा जेके ऑफिसर अचनि था जिन खे एजुकेशन डिपार्टमेंट जी A to Z जी का बि ख़बर न आहे, त महिरबानी करे थोरी स्टडी करे पोइ ही जेको आहे सो इन्हनि पोस्टुनि ते वेहनि ऐं अहिड़ा फ़ैसिला कनि। मैम हाणे फ़ैसिलो त थी चुको आहे न, इन फ़ैसिले खे मुंहुं ॾियण जे लाइ या हिकमत अमली वारी छा हूंदी, ख़ासि तौर ते गर्ल्स कॉलेज ऐं यूनिवर्सिटीज़ जे अंदरि औरत जेके अॻवान आहिनि, प्रोफेसर्स आहिनि, पंहिंजूं ड्यूटीज़ ॾियनि थियूं पियूं, हिकमत अमली वारी छा हूंदी इन फ़ैसिले खां पोइ? इहो इन्हनि कॉलुनि खे असां जेको आहे सो पंहिंजे प्रिंसिपल ऐं पंहिंजूं असांजूं कमेटियूं ठहियल आहिनि कॉलेज जे जेको आहे सो उन ते प्लेटफॉर्म ते,
ऐं असां पंहिंजे कॉलेज जे स्टाफ सां डिस्कस कंदासीं ऐं उन्हनि खे असां उन्हनि खां पुछंदासीं त हीउ जेको फ़ैसिलो आयो आहे इन में इहो केतिरे क़दुरु कॉलेज जे पढ़ाई जे लाइ या एटमॉस्फेयर जे लाइ फ़ाइदेमंद आहे। ऐं मां नथी सम्झां त इन फ़ैसिले में को फ़ाइदो आहे। इन फ़ैसिले सां बहितर असांजे स्टाफ में असांजे जेको टीचर जो हिकिड़ो तबिको आहे उनजी क्रिएटिविटी तबाह थींदी। छो जो तव्हां जॾहिं टीचर खे वेही मॉनिटर कंदो त हीउ टीचर कीअं पढ़ाए थो, केॾी महिल अचे थो, केॾी महिल वञे थो, हीउ छा थो करे, त हुनजी क्रिएटिविटी तबाह थी वेंदी। तो मां नथी सम्झां त इन फ़ैसिले खे असां इम्प्लीमेंट थियण ॾींदासीं कॉलेजनि में। ठीकु आहे याकूब चांडो साहब, अवां ॿुधो त मैडम ज़किया एजाज़ साहिबा बि सख़्तु एतिराज़ वारा आहिनि, ख़ासि तौर ते कंज़र्वेटिव सोसाइटी जो बि उन्हनि ज़िक्र कयो आहे। अहिड़े क़िस्म जी मॉनिटरिंग सां न पिया सम्झो त हैरेसमेंट जा जेके वाक़िया आहिनि उन्हनि में बि वाध ईंदी, उहे मामला बि खुली करे साम्हूं ईंदा? साईं, मां तव्हां हिकिड़ो नंढो अर्ज़ु कयां त हिन खां पहिरीं हैदराबाद डायरेक्टोरेट जे कुझु ऑफिसर्स अहिड़े क़िस्म जी मश्करी कई हुई। उन्हनि चयो त स्टाफ जा फिज़िकल फोटो वठी ऐं असांखे मोकिलिया वञनि व्हाट्सएप ते। उन मां हिकु ॿ ॾींहं त इहो थियो, पोइ जॾहिं असांखे ख़बर पई त उन मां त वरी अञा ख़राबियूं पैदा थियूं। असां वटि मूंखे सम्झ में नथो अचे त असां उस्तादनि खे आख़िर कहिड़े चोर हुजण जे मक़ाम ते रखियो थो वञे। कोर्टूं कावड़जनि त बि उस्ताद जे मथां, ऑफिसर कावड़जे त बि उस्ताद जे मथां। बाबा तव्हां ॾिसो अची त असां वटि कहिड़ी सूरत हाल आहे। तव्हां बोर्ड जूं यूनिवर्सिटी जूं रिज़ल्टूं ॾिसो त उस्ताद पढ़ाएव थो कोन थो पढ़ाएव, तव्हां आसमान मां पढ़ी था अचो। अहिड़े क़िस्म जूं जिथे असां जूं नियाणियूं पढ़नि, मुंहिंजी धीउ भला कंहिं कॉलेज में पढ़ंदी हूंदी, जेके टीचर्स कमु कनि थियूं उहे ख़ुदि मुंहिंजूं नियाणियूं आहिनि। मां अहिड़े कंहिं बि अमल खे क़बूल न कंदुसि, न कंदुसि ऐं न कंदुसि। इहो लेटर वापसि थियणु खपे, न त असां सुभाणे सेक्रेटरी सां ॻाल्हाईंदासीं, न त चीफ सेक्रेटरी वटि वेंदासीं। अहिड़े क़िस्म जो को बि अमल हाणे असां क़बूल न कंदा। ठीकु आहे, लेटर वापसि वरितो वञे, न तव्हां चीफ सेक्रेटरीअ सां ॻाल्हाईंदव, ज़ाहिरी ॻाल्हि आहे सख़्तु एतिराज़ आहे। मैडम खां पुछूं पिया, ज़किया एजाज़ साहिबा बि असां त टेलीफोन लाइन ते आहिनि। मैम, मॉनिटरिंग जे लाइ ख़ासि तौर ते कॉलेजिस स्कूल्स जा, जीअं असां पाण जंहिं स्कूल मां पढ़ी निकिता आहियूं या कॉलेजिस मां, उते प्रिंसिपल या हेड ऑफ दी डिपार्टमेंट जेको स्कूल जो हूंदो आहे उन जे तरफ़ां बि मॉनिटरिंग टीम जेका आहे उहा जुड़ियल हूंदी आहे उन मख़सूस इदारे जी मॉनिटरिंग जे लाइ। न पिया सम्झो त अहिड़े फ़ैसिले सां हेड ऑफ दी स्कूल या इंस्टीट्यूशन जेको आहे उन ते बि बेतमादी जो इज़हार कयो वियो आहे? बिल्कुलु बिल्कुलु अदा, छो जो कॉलेजनि में 19 ऐं 20 ग्रेड ऐं 17 ग्रेड खां हिकिड़ो जेको आहे सो लेक्चरर्स ऐं प्रोफेसर्स वेठल आहिनि। पहिरीं त तव्हां हिकिड़ो 19 ग्रेड जो माण्हू 20 ग्रेड खे वॉच करे, हिकिड़ो त इहो बि उसूलनि जे ख़िलाफ़ु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त कॉलेज में पाण ख़ुदि हर क़िस्म जी कमेटी ठहियल आहे, हिरासमेंट कमेटियूं ठहियल आहिनि, टाइम टेबल कमेटियूं ठहियल आहिनि, ही जेके आहिनि सो टाइम टेबल खे वॉच करण वारी कमेटियूं ठहियल आहिनि। त अहिड़नि फ़ैसिलनि जी विदिन कॉलेज में का बि ज़रूरत कोन्हे। ऐं कॉलेज जी जेका हेड आहे, प्रिंसिपल आहे, जेका उते कॉलेज में ड्यूरिंग जेका वर्किंग आवर्स मौजूदु हुजे थी, त हू हर वक़्तु पंहिंजे कॉलेज में क्लासिस खे, टीचर्स खे ऐं सिलेबस खे, स्टूडेंट्स खे वॉच कंदी रहे थी। तंहिंजे करे इहे जेके फ़ैसिला मथां लागू थियनि था, इहे सॼे इन प्रोसेस खे न सिर्फ़ु जेको आहे सो डीरेल कनि था, पंहिंजे हिकिड़े जेको आहे सो ट्रैक था लाहिनि था, पर हिकिड़े उस्ताद खे इहो सोचण ते मजबूर कनि था त आख़िर सोसाइटी में पोइ उन जो रोल छा आहे, आख़िर हुन जो पोइ ही जेको पढ़ी अचे थो उहो किथे अप्लाई करे। ठीकु तो आहे, इहो एजुकेशन डिपार्टमेंट खे इहे फ़ैसिला करण खां पहिरियां तव्हां पाण ॾिसो त जेको एजुकेशन सेक्रेटरी थींदो, कॾहिं इरिगेशन मां अची वेंदो, कॾहिं पॉपुलेशन मां अची वेंदो। हिकिड़ो एजुकेशन एॾो टिपिकल शोबो आहे जंहिंखे बि उन सेक्रेटरी या डायरेक्टर तव्हां अपॉइंट कयो था, महिरबानी करे उनखे एजुकेशन जे लाइ थोरी सिखिया त ॾियो त हीउ हेॾो वॾो डिपार्टमेंट हलाइबो कीअं आहे। हिकिड़ो माण्हू इरिगेशन मां अचे ऐं 10 फ़ैसिला करे वरी वापसि पॉपुलेशन डिपार्टमेंट में हलियो थो वञे, त ही त हालत आहे एजुकेशन जी। ठीकु आहे मैम, याकूब चांडो साहब खां पुछूं त याकूब साहब, जेकॾहिं इहो फ़ैसिलो वापसि नथो थिए, अवां पारां हिकमत अमली बि ॿुधाई वई आहे त पोइ चीफ सेक्रेटरी वटि एहतिजाज कयो वेंदो या एहतिजाज जो दाइरो वधाईंदो। इन केस इहो वापसि नथो थिए त पोइ अवां जेको स्टाफ आहे, ख़ासि तौर ते फीमेल स्टाफ, उनखे सपोर्ट कीअं कंदो इन सिचुएशन में जॾहिं मॉनिटरिंग थींदी हुजे, व्हाट्सएप कॉल ते जेको आहे उहे चङा मुड़ुस जेके आहिनि कामोरा उहे लाइव हुजनि? न फ़ोन नंबर ते गर्ल्स कॉलेज जो कंहिं बि क़िस्म जी मॉनिटरिंग कॉल कोन वेंदी, इहो तय आहे। साईं खे जेकॾहिं एतिरो शौक़ु आहे डायरेक्टर मॉनिटरिंग थियण जो त कार कढे कराचीअ खां कश्मीर ताईं कॉलेजनि में वञे, उते जेके फैसिलिटियूं आहिनि असां उस्ताद खे, स्टाफ खे, स्टूडेंट्स लाइ, जिथे लैब कोन्हनि के, जिथे केमिकल कोन्हनि के,
कहिड़े नमूने सां उते कमु थिए थो, केतिरी बजट असांजे गवर्नमेंट ॾिए थी, उहे सभु ॾिसण खां पोइ रिपोर्ट करे ऐं उहा सेल्फ मॉनिटरिंग करे, फिज़िकल मॉनिटरिंग करे त उहा वधीक बहितर हूंदी बनिस्बत हिकिड़े एयर कंडीशन कमरे में वेही टीवी ते असांखे ॾिसण जी। ठीकु आहे याकूब चांडे साहब, शाहजहान पवर आहिनि सप्ला अॻवान, उन्हनि बि असांखे हिन मामले ते ॻाल्हि ॿोल जे लाइ जॉइन कयो आहे। वेलकम चऊं था तव्हांखे शाहजहान पवर साहब, अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं। अच्छा, सप्ला जे विच में बि अॻवान जेके आहिनि उन्हनि में बि मुख़्तलिफ़ इशूज़ ते तज़ाद असांखे ॾिसण में अचे थो पियो। हीउ जेको अहम मामिलो साम्हूं आयो आहे इनखे कीअं फेस कंदो आहे जेकॾहिं पाण में ई नाहे ॿधी जेकॾहिं त? असांजी बिल्कुलु ॿधी आहे। जेकॾहिं को असांजे कॉलेजनि जो, इदारनि जो ऐं तालीमी सिरिश्ते जो को बि इशू हूंदो, उहो असांजो कॉमन इशू आहे, उन ते असांजो को बि इख़्तिलाफ़ न हूंदो आहे। तनज़ीमी इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते। बाक़ी ही जेको हिननि वीडियो ज़रिए जेको मॉनिटरिंग जो प्रोग्राम, इहे करप्ट ऑफिसर जेको बि हूंदो आहे उनखे सॼो मुआशिरो करप्ट नज़र ईंदो आहे। ही बदनाम ज़माना करप्ट ऑफिसर आहे ज़मीर खोसो साहब, ऐं हिन ते अॻे ई करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। ऐं हिनखे मूंखे त अफ़सोस थो थिए त हिनखे वरी पंहिंजो तैनात करे 2 चार्जूं ॾेई कॉलेज जो प्रिंसिपल बि आहे त डायरेक्टर ऐं मॉनिटरिंग एवोल्यूशन बि बनायो अथनि। ही किथे जो इंसाफ़ आहे त भाउ तव्हां बंदि कमरे में वेही जेको आहे उहो तव्हां वीडियो कॉल जे ज़रिए प्रिंसिपल्स जो, क्लासिस जो ऐं टीचर्स जी जो जेको आहे उहो तव्हां अटेंडेंस था वठो, इहो कंहिं तरह सां असां क़बूल न कंदासीं। जेकॾहिं हेॾी वॾी डायरेक्टोरेट आहे, डायरेक्टोरेट में इंस्पेक्शन जो शोबो आहे, उहे जेको आहे पंहिंजो विज़िट कनि ऐं उहे कॉलेजनि में वञनि, उते जी जेका अटेंडेंस पोर्टल सिस्टम आहे ऐं कई तरीक़ा आहिनि जेके हुन मॉनिटरिंग जा। ही तरीक़ो जेको आहे हिन में गर्ल्स कॉलेजनि में वॾो इशू थींदो, परदेदार असांजूं नियाणियूं जवान पढ़नि थियूं, असांजूं टीचर्स आहिनि, उन्हनि जा इहे वीडियो जेके आहिनि जेको मॉनिटरिंग जो रिकॉर्डिंग जेका आहे कंहिं बि सूरत में क़बूल कोन्हे। असां मॉनिटरिंग खां इख़्तिलाफ़ नथा रखूं, असां कॉलेजनि खे में विज़िट खां इख़्तिलाफ़ नथा रखूं। तव्हां गोस्ट टीचर जेको बि हुजे, जेको बि तालीम जे सिरिश्ते में पढ़ाइण में जेको अमल दख़ल में। ठीकु आहे शाहजहां पवर साहब, मॉनिटरिंग ते एतिराज़ न आहे, पर हीउ जेको तरीक़ो आहे इन ते अव्हांखे बि एतिराज़ आहे। ज़किया एजाज़ साहिबा लेक्चरर आहिनि असां सां हिन टेलीफोन लाइन ते, उन्हनि खे बि सख़्तु एतिराज़ आहे। याकूब पवर साहब सप्ला अॻवान, उन्हनि बि एतिराज़ वारियो आहे। हसीन मुसरत जो जेको रद्दअमल आहे उहो बि टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते हले थो पियो। हिकमत अमली छा हूंदी हाणे सप्ला जे प्लेटफॉर्म तां? अव्हां छा कंदव इन फ़ैसिले खे ख़तमु कराइण जे लाइ? इहा आहे त सप्ला कंहिं बि इलीगल फैक्ट खे न मञियो आहे, न मञींदी। असां सख़्तु प्रोटेस्ट कंदासीं ऐं गवर्नमेंट खां असांजो मुतालबो कंदासीं त अहिड़े क़िस्म जी एक्सरसाइज़ बंदि कई वञे। ही कोई स्टीयरिंग कमेटी जो फ़ैसिलो कोन्हे, सेक्रेटरी एजुकेशन जो फ़ैसिलो कोन्हे। हिकिड़ो माण्हू जेको करप्ट माण्हू आहे उहो अची जेको आहे हिते पंहिंजो 26 ग्रेड जा प्रिंसिपल ऐं असांजो जेको आहे 17 खां 20 ग्रेड जा उस्ताद, उहे चोर आहिनि, उहे पढ़ाइनि कोन था। तव्हां पुराणो रिकॉर्ड कढी ॾिसो, अॼु गुज़रियल बि रिकॉर्ड कढी ॾिसो त जेतिरियूं बि कॉलेजनि में पोज़ीशनूं अचनि थियूं उहे गवर्नमेंट कॉलेजनि में अचनि थियूं। इहो वाज़े दलील आहे असांजा उस्ताद कंहिं बि सूरत में गज़ेटेड ऑफिसर आहिनि ऐं उहे को वीज़ा ते वियल कोन्हनि, न को पढ़ाइण खां जेको आर महसूसु कनि था। तव्हां बेशक तव्हां कयो, जेकॾहिं हिन हीउ जेको क़ाइमु कयो वियो इदारो मॉनिटरिंग एवोल्यूशन जो, तव्हां कॉलेजनि जे मयार खे ॾिठो आहे, तव्हां कॉलेजनि जे मसइलनि खे ॾिठो आहे, तव्हां कॉलेज जे फर्नीचर खे ऐं लेबोरेटरीज़ जे खे ॾिठो आहे, तव्हां कॉलेजिस में तमामु घणा मसइला आहिनि जिते डेली बेसिस ते आवाज़ उथारे पियो वञे। हाँ, लेटर जेको आहे उहो इशू थी चुको आहे, कॉलेजिस जे हेड ऑफ दी इंस्टीट्यूशन्स खे उहो लेटर मिली वेंदो। सुभाणे खां जेकॾहिं इहो थिए थो त पोइ अव्हां उहो फ़ैसिलो वापसि वठण जो इंतज़ारु कंदा? सुभाणे खां मॉनिटरिंग थिए थी त उहा ॾिसंदव अव्हां त कॾहिं थी ख़तमु थिए, या फौरी तौर ते अव्हांजो लाहे अमल छा हूंदो? फौरी तौर ते असांजो बॉस जेको आहे उहो सेक्रेटरी एजुकेशन आहे, असां हुन सां मिलंदासीं। असां पहिरीं असां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न आहियूं कंदा। असां टेबल टॉक ते यकीन रखूं था, असां अखियूं मिलाए ॻाल्हाइण ते यकीन रखूं था। जेकॾहिं असांखे न ॿुधो वियो ऐं इलीगल फ़ैसिलो असां ते मरियो वियो त असां प्रोटेस्ट जो हक़ रखूं था। उन में सप्ला जी कंहिं बि ग्रुपिंग जो मसइलो कोन्हे। हीउ उस्ताद काज़ जो मसइलो आहे, हीउ इदारनि जो मसइलो आहे, हीउ तालीमी सरिश्ते जो मसइलो आहे ऐं बचनि जे तालीम जो मसइलो आहे। हीउ अहिड़े क़िस्म जी असां जेका कंहिं बि डिपार्टमेंट में ई कोन्हे। हीउ SHO लॻो आहे छा पाण मुरादा फ़ैसिला थो करे ऐं हिन असां त मुतालबो कंदासीं त हिनखे फौरी तौरु हटायो वञे। हिन ते जेको आहे महताब डायर जे ज़माने में
चार्जिस लॻियूं हुयूं। करप्ट ऑफिसर बाक़ाइदे रिटर्न में हिनखे साबित कयो वियो हो ऐं हिनखे जेको ॿ चार्जूं ॾेई असां त गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त थोरी छंड छाण कई वञे, ॾिठो वञे, ऑफिसर जे मयार खे ॾिठो वञे। हीउ हमेशह हिन जो जेको आहे माज़ी दाग़दार रहियो आहे। असां कंहिं बि सूरत में हिनखे क़बूल न ठीकु आहे, कंदासीं। याकूब चांडियो साहब खां पुछूं पिया। याकूब चांडियो साहब, अव्हां छा चवंदा? शाहजहां पवर साहब जो चवणो त अहम जेके इशूज़ आहिनि ख़ासि तौर ते कॉलेज जा ऐं इदारनि जा, उन ते सप्ला जे विच में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि, त इख़्तिलाफ़ ख़तमु कंदव अव्हां ऐं हिकु प्लेटफॉर्म ते हिकु पेज ते गॾु आहियो इन अहम इशू ते? असां सभु उस्ताद हिकु ई प्लेटफॉर्म ते आहियूं। कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट मीन्स असांजा इख़्तिलाफ़ असांजे सियासी हवालनि सां थी सघनि था, पर ही जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि ते असांजो को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। जंहिं शइ खे तव्हां ग़लति सम्झो था, जंहिंखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियो था, तव्हां मुतमइन कोन आहियो, समाज मुतमइन आहे, त असां उस्ताद हुन मां कीअं मुतमइन थींदासीं? हिन इशू ते को इख़्तिलाफ़ कोन्हे। कराची खां कश्मीर ताईं असां पंहिंजे साथियुनि सां गॾु आहियूं। कंहिं बि हालत में असां डायरेक्टर खे चवंदासीं त अहिड़े कंहिं बि क़िस्म जे लेटर खे हू फॉर्वर्ड न कंदो। असां सुभाणे जी कोशिशि कयूं था, न सूमर ते सेक्रेटरी साहब सां हिन मसइले खे हल करायूं था। त आया इहा डायरेक्टोरेट बि सेक्रेटरीट जे अंडर में आहे या डायरेक्टर जनरल जे अंडर में आहे या इहा ख़ुदि ब ख़ुदि हिकिड़ी सदारी विंग आहे? अगरि हिन कोन था क़बूल कयूं, इहो वॾो मसइलो कोन्हे। ठीकु आहे याकूब चांडियो साहब, अव्हांजी वॾी महिरबानी। शाहजहां पवर साहब, अव्हांजी वॾी महिरबानी। ऐं लेक्चरर ज़किया एजाज़ मला साहब बि कमेंट कयो आहे, अव्हांजी वॾी महिरबानी। नज़रीन, अहम इशू टॉप न्यूज़ में असां टॉप स्टोरी में हिन ते ॻाल्हि ॿोल कई त मॉनिटरिंग कई वेंदी मुख़्तलिफ़ जेके कॉलेजिस आहिनि, इंस्टीट्यूट्स आहिनि, उन्हनि जी व्हाट्सएप जे नंबर जे ज़रिए उन्हनि जी मज़म्मत कई वई आहे। ख़ासि तौर ते जेके फीमेल लेक्चरर्स आहिनि, प्रोफेसर्स आहिनि, उन्हनि पारां सख़्तु एतिराज़ वारिया विया आहिनि त हरेसमेंट जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि में वाध थींदी। ऐं अहम नुक़्तो जेको आहे मॉनिटरिंग जे हवाले सां उहो इहो आहे त जेको बि कॉलेज, स्कूल या इंस्टीट्यूशन आहे उन जे अंदरि हिकु पंहिंजो सिस्टम हुजे थो। इन सिस्टम तहत मॉनिटरिंग टीम्स हूंदियूं आहिनि। सीनियर टीचर्स जेके आहिनि उहे न सिर्फ़ु क्लासरूम्स में वञी करे क्लासिस जी मॉनिटरिंग कंदा आहिनि, पर उन सां गॾोगॾु ॿिया जेके मामला आहिनि सॼे ॾींहं जो कारवहिंवार कॉलेज जो, यूनिवर्सिटी जो, उनखे बि बाक़ाइदा तौर ते मॉनिटर कयो वेंदो आहे। हीउ जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे तालीम खाते में 3 ॾींहं अॻु मुक़ररु थियल डायरेक्टर मॉनिटरिंग एंड एवेल्यूशन जे तरफ़ां उन जी मज़म्मत कई वई आहे ऐं फौरी तौर ते इहो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधायूं था।